अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अतयबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाईरो, अल्लाह तबारक व तआला जा बेपाया एहसान इनाम हन जेके असांजे गणण ऐं ॻाइण खां बि घणा। उन्हनि सभिनी नेमतुनि खां एहसाननि खां थोरनि खां वॾो थोरो इहो आहे जो रब्बुल आलमीन असांखे मदीने वारे साईं जे उम्मत में शामिल फरमायो। वो नबी रब असांखे अता फरमायो जेको नबीयनि जो नबी आहे, जेको अॻियनि जो बि सरदार आहे त पोयनि जो बि सरदार आहे, जेको नबीयनि जो बि इमाम आहे त मलाइकनि जो बि इमाम आहे। भला सुभान अल्लाह घटि था चओ। मौलवी साहब जी ॻाल्हि वांगुरु त ज़बान घर त रखे कोन आया आहियो न। हबीबन जी सिफ़त ऐं सना थे तुंहिंजो त हियां ठरी पवे। उहो नबी मिलियो जेको आसमान वारनि जो बि नबी आहे त ज़मीन वारनि जो बि नबी आहे, जंहिंजी हुकूमत ज़मीन ते बि आहे त आसमान ते बि मदीने वारे साईं जी हुकूमत आहे। साईं फरमाइनि था हर नबी जा ॿ वज़ीर हुया पर मूं मोहम्मद करीम जा 4 वज़ीर आहिनि। मुझा 4 वज़ीर आहिनि। वज़ीराय फिस समाए व वज़ीराय फिल अर्द। 2 वज़ीर मुझा आसमान ते आहिनि, 2 वज़ीर मुझा ज़मीन ते आहिनि। वज़ीर उते रखबो जिते बादशाहत हूंदी न, जिते हुकूमत हूंदी उते वज़ीर रखबो आहे न। मालूम थियो त मदीने वारे साईं जी हुकूमत आसमान ते भी आहे त ज़मीन ते। अम्मा वज़ीराय फिस समाए फजिब्रील व मीकाईल। आसमान ते मुंहिंजा 2 वज़ीर अथव, जिब्राईल ऐं मीकाईल। व अम्मा वज़ीराय अलल अर्द फअबा बकरिन व उमर। ज़मीन ते मुंहिंजा 2 वज़ीर अबू बकर सिद्दीक ऐं उमर फारूक। अहिड़ी बादशाही न कंहिंजी थी नथी सघंदी। अहिड़ी हुकूमत, अहिड़ी हुकुमरानी न अॼु ताईं कंहिंजी थी आहे न क़यामत ताईं थी सघंदी। ही त बादशाही आहे न जो इशारो ॾियनि त लथल सिज वापस वरी अचे, जे आंगुर जो इशारो कन त चंड चीर जी 2 टुकड़ा थी पवे।
जेकॾहिं महबूब सोना महत में पीखे पाक में हुजन आंगुर जो इशारो हले त जादे आंगुर वने चंद्र ओडे पियो हले जे आंगुर पाक मदीने वारा साईं पंजी पाक आंगुर मुबारक कक्करन दे खणन त कक्कर बादल वसण शुरू थी वञे जे आंगुर शरीफ ही सिधी कन पंज आंगुरियूं सिधियूं कन त पंज नहरूं पानी जो जारी थी वञन हिकड़े प्याले जे अंदर महबूब सोना ही आंगुरियूं मुबारक बोड़े ऐं उन प्याले जो पानी जेकॾहिं सहाबा के प्यारन त 70 ॼणा पी ढो कन पर पानी न खुटे खारे खूह में वात जी लुआब विझन त मिस्री जेड़ो मिठो थी पवे जेकॾहिं मुझा सोना हबीब हजरत अबू बकर के नांग डंगे वात जी लुआब लगाइन तो जहर जो असर खत्म खैबर जे सफर में मौला अली जो अखियूं मुबारक उथी पवन महबूब लुआब लगाइन त अली के वरी सारी जिंदगी कदे अखियुन जी तकलीफ न थी हजरत कतादा जी अख निकरी पवे महबूब सोना उहा अख वराए लगाए लुआब हणन त अख जड़ी रोशन बणजी वञे सुभान अल्लाह जेकरे महबूब सोना ज़बान मां लफ्ज जिए कढन इए थी पवे तबूक जे सफर में हबीब सोना वेठा हन मिट्टी जो वाचूड़ो थींदो न हवा में मिट्टी फिरंदी आ कखपन चुरंदा हन वाचूड़ो सामो आयो हबीबन करीमन फरमाया त कोन अबा खैसमा अबू खैसमा थी पो हवा जो हड्डी वाचूड़ो जो हड्डियो त अबू खैसमा असा भी विच में ज़ाहिर थी ज़बान कुन फयकून कुन अबा खैसमा थी पो जिए चयो कुन त थी पियो बात मां जेके लफ्ज कढियूं सुभान अल्लाह एड़ो शान मुझे सोने हबीब जो जिते कदम रखन त वैरान पट आबाद थी पवन जे दिसन त जी अगियों दिसन ते पुठियों दिसन जे निहारिन त जिए मदीने में आयल आशिक के दिसन ते वाही में वेठल आशिक के भी दिसन जे बुधण चाहन अस्मा माला तस्मऊन व इन्नी ला अरा माला तरोन साईं फरमान था मां उहे आवाज बुधा थो जेके तव्हां नथा बुधो मां उहे शयूं ॾिसां थो जेके तव्हां नथा ॾिसी सघो अखियूं त तव्हां खे भी आहिन कन त तव्हां खे भी आहिन पर तव्हां जे कन्नन में वो पावर न आहे तव्हां जे कन्नन में वो समात न आहे तव्हां जे अखियुन में उहा ॾिसण जी कुवत न आहे जेका कुवत जेका कुदरत जेका हैबत जेका हजमत जेको पावर रब मुझे अखियुन मुझे कन्नन में रखाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकर है हबश के मुल्क में किथे रहो मदीनो किथे रहो हबश हबश में नजाशी फौत थी वने तो महबूब सोना हिते बुधाइन ता नजाशी फौत थी वियो आई जनाजे जी नमाज नाश उन्हें जो लाश नजाशी बादशाह जो हबश में रखियो आ पर महबूब सोना ही दिसन पिया जनाजे जो तकबीरूं हणन या दीद केड़ी या नजर केड़ी सुभान अल्लाह चौंदा नबी असा वांगुर हो नबी असा वांगुर हो अरे तू हिन कनात का पुठियो कोन ॾिसंदे पर मदीने वारो मीर निगाह खणे त वाही में हिन मजलिस के इए ॾिसे जी तू हथ जे हिन लकीरुन खे ॾिसी वठंदो
जिस्म ज़ाहिरी जिस्म खणी ॾिसी सघंदे पर दिल जा राज़ न पढ़ी सघंदे। कुलो कुले में गॾु मजलिस में वेठा आहियो, तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे पासे वारे जे दिल में कहिड़ो गिदड़ आहे ख़बर? हाँ, गॾु वेठा आहियो मजलिस में, हिकिड़ा पिराइण आया आहिनि, ॿिया वरी जाचूस थी आया आहिनि, हिकिड़ा सिखण आया आहिनि, ॿिया एतिराज़ करण आया आहिनि, सुभान अल्लाह, हिकिड़ा हासिल करण आया आहिनि, ॿिया विञाइण आया आहिनि। अच्छा सोना, अरे हेड़ी महफ़िल में विञाइबो नाहे, कुझु हासिल कबो आहे, एतिराज़ न कबा आहिनि, दिल खोले वेही कुझु पिराइण ऐं हासिल करण जी कोशिश कबी आहे। तोखे मूंखे कंहिंजे दिल जे राज़ जी ख़बर न पवे, पर वाह मदीने वारा साईं सोने हबीब जे अॻियां को लंघी वञे, हुज़ूर फरमाइनि त हिन जे दिल में हीअ ॻाल्हि। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ैबर जे सफ़र खां वापस मोटिया, रस्ते में हुया, अञा मदीने शरीफ न पहुता हुया, रस्ते में हुया तो हिकिड़ो माण्हू वफ़ात करे वियो जेको हुज़ूर सां गॾु हुयो। उन जिहाद वारे सफ़र में महबूबन जे काफ़िले में क़ाबिल तवज्जो ॻाल्हि आहे, वाही वारा गौर सां ॿुधण जी ॻाल्हि आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे साथ में गॾु वफ़ात करे वियो। सहाबन उनखे गुस्ल ॾिनो, कफन ढकायो, अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जनाज़ो तैयार आहे फलाणे माण्हू जो। हबीबन करीमन फरमाया त सल्लू अला साहिबिकुम, पंहिंजे साथी ते तव्हां वञी जनाज़ो पढ़ो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जनाज़े जी नमाज़ पढ़ण खां इनकार कयो। सहाबन खे फरमाया त सल्लू अला साहिबिकुम, तव्हां पंहिंजे साथी ते पाण वञी जनाज़ नमाज़ पढ़ो। सहाबन जा चेहरा गमज़दा थी विया, चेहरा मुरझाइजी विया, परेशानी में अची विया त अल्लाह जो नबी जंहिंजे लाइ जनाज़े जी नमाज़ रसूल अकरम न पढ़े, बदबख्त चइबो, बदनसीब चइबो, इन नेमत खां महरूम रहिजी वियो। साहबन जा चेहरा दुख में, गम में, अफसुर्दा थी विया। हुजूर जन समझी विया त साहबन खे ॻाल्हि ॾुखी लॻी आहे। पाण फरमायो त ॿुधो, इने माण्हूअ चोरी कई आहे, इने माण्हू ख़ैबर जे माले गनीमत मजा हिकिड़ी रस्सी चोराई आहे, गुलूल कयो आहे, माले गनीमत मजा शइ लिकाई आहे, सरकारी खजाने मजा का शइ लिकाई आहे, पराई शइ बग़ैर इजाज़त जे खई आहे। इन जे करे जे माण्हू चोरी कई आहे, जे माण्हू पराओ हक़ खयो आहे, उन जे जनाज़े जी नमाज़ मां मोहम्मद न पढ़ंदुसि। साहबन हुकुम मुताबिक साहबन जनाज़ो पढ़ियो, दफन करे छॾियऊंसि। पोइ सहाबी जेके उन सां गॾु हुया उन्हनि वञी उन जे सामान खे खोलियो, गंढियुनि खे खोलियो, गंढियुनि खे खोलियो त उन मजा बराबर ख़ैबर जे यहूदियुनि जे माले गनीमत वारी हिकिड़ी रस्सी हुई। सहाबी चवनि था जो 2 दिरहमनि खां उन जो मुल्ह मथे न हुयो। 2 रुपया, असां वटि रुपया आहिनि, उते दिरहम हुया। 2 दिरहमनि खां उन जो मुल्ह मथे न हुयो। 2 दिरहमनि जी रस्सी हुन माण्हू लिकाई, बग़ैर इजाज़त जे खई। हबीबन करीमन उन जे जनाज़े जी नमाज़ न पढ़ी। 2 ॻाल्हियूं समझण जूं इन हदीस मजा। हिकिड़ी ॻाल्हि इहा त उन जा जेके साथी आहिनि, जेके उन सां गॾु आहिनि, जेके उन जा रफ़ीक आहिनि, ॻंढियूं सामान गॾु आहिनि, पर उन साथियुनि खे ख़बर न पई त हिन का रस्सी लिकाई आहे। मिठे मोहम्मद मुस्तफ़ा खे ख़बर पइजी वई। हुन त लिकाई हुई न, छुपाई हुई जीअं केरु न ॾिसे। ॿिए कंहिं न ॾिठो पर मदीने वारे मीर ॾिठो। मालूम छा थियो त उम्मत जा अहवाल, उम्मत जा आमाल, उम्मत जा किरदार, उम्मत जा फिरकार हुजूर खां कुझा नाहिनि, लिकल नाहिनि। को चोरी थो करे, को ज़ोरी थो करे, को शराब थो पिए, माण्हुनि खां लिकी वञी राति जे ऊंदाही जो फ़ाइदो वठी राति जो वञी कंहिंजी चोरी कयईं, ज़िना कयईं, बेहयाई जा कम कयईं। बाबे न ॾिठो, अम्मा न ॾिठो, यार न ॾिठो, दोस्त न ॾिठो, साथी न ॾिठो, पर अल्लाह ॾिसे थो, मदीने वारे मीर
खे रब इल्म ॾिनो आहे ईमान आहे ईमान ऐं साईं फरमाईंदा इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात मुंहिंजे वफ़ात खां पोइ बि मुंहिंजो इल्म ईअं हूंदो जीअं हींअर मुंहिंजो इल्म आहे अॼु बि मदीने वारे साईं खे उम्मत जे अहवाल जो इल्म आहे आहे ओ वाही वारा जरा गौर कर अल्लाह बि ॾिसई पियो जेको वाहिदुल क़हार आहे जेको बादशाहनि जो बादशाह हो जंहिंजी हुकूमत में वेठो ही जेको तुंहिंजो मालिक आहे जेको तुंहिंजो ख़ालिक आहे जेको तोखे रोज़ी खाराइण वारो आहे उहो बि ॾिसई थो ऐं जंहिं नबीअ जो कलमो पढ़ी थो उन खे बि तुंहिंजे अमलनि खां लिक कोन्हे उहो बि तुंहिंजे अमलनि खां बाख़बर उहा ॻाल्हि सम्झव ऐं ॿी ॻाल्हि इहा इन हदीस में मालूम थी त पराई शे खणे बिना मोकल जे चोरी करे गुलूल करे लिकाए भली खणी 2 दिरहमनि जी रस्सी छो न हुजे पराई शे बिना मोकल जे खणे थो त उन जे मथां जनाज़े जी निमाज़ मदीने वारो मीर नथो पढ़े मुजाहिद भी आहे हुजूर जे साथ में गॾु भी आहे जिहाद जे सफ़र में भी आहे तव्हां हींअर हदीस ॿुधी त ख़ुदा जे रस्ते में निकिरे थो पेरनि खे रुगे धूड़ लॻे थी मिट्टी लॻे थी ख़ुदा जे रस्ते जी त दोज़ख जूं बाहियूं माफ़ थी थियूं वञनि पियूं पर भली जिहाद वारे सफ़र में हुजे नबीअ सां गॾु हुजे मुजाहिद हाजी निमाज़ी गाज़ी पर जे चोर पराई शे चोराइण वारो पराओ हक खाइण वारो उनखे जन्नत न मिलंदी उनखे मदीने वारे मीर जे रहमत जी दुआ न मिली सघंदी ओ चोरिन करण वारा परावा हक खाइण वारा मिस्कीनन सां ज़ुल्म करण वारा पंहिंजे कुर्सी जे ज़ोर ते पंहिंजे कलम जे ज़ोर ते पंहिंजे हथियार जे ज़ोर ते गरीबन सां ज़ुल्म कयई वाहिदुल क़हार वटि ज़रूर पुछाणो थींदी केतरा ॾींहं दौलत खाईंदे केतरा ॾींहं इहो माल रड़कींदे ओ दा पंहिंजे बच्चन खे हराम न खाराए पंहिंजे बच्चन खे पंहिंजे घर वारनि खे नाजाइज़ कमाई न खाराए अल्लाह वटि इन जो ॾाढो सख़्त पुछाणो थियणो अथई हाँ ओ मुंहिंजा दोस्तो इहा दुनिया या दौलत कम न ईंदव जेका हरामकारी सां दुनिया कमायो था न्याणियूं खपाए न्याणियूं विकणी उन्हनि जा पैसा सां वरता वञनि रिश्वतूं वरतियूं थियूं वञनि वॾेरे वटि फ़ैसिलो कराइण वञ त हुन खां बि तो पैसा वठे हुन खां बि तो पैसा वठे मुख्तियारकार वटि वञ तपेदार वटि वञ त हुन खां बि तो रिश्वत वठे हुन खां बि तो रिश्वत वठे ओ दा इहा दौलत कम न ईंदई इहो माल कम न ईंदी उहो ॾिहाड़ो यादि कर जॾहिं हथे ख़ाली कण सिबियल कफनी पाए वञी मिटीअ जो महिमान थींदे वाही मुंहिंजा केतिरा जनाज़ा था निकिरनि कॾहिं ॾिठी त को दौलत क़बर में खणी वियो हुजे कंहिंखे कफन में खीसा हुजनि ॾिठो ई कंहिंखे कफन में खीसा को 1000 जा नोट को 5000 जा नोट गॾु खणी वियो हुजे ओ दुनिया जा वठ मज़ाहि तड़े मगर हिकु ॾींहुं मरणो आ वियो जो आख़िरत ॾिसो वरी वापसि न वरणो आ ओ चवी पुट पोटरा मडियूं माल मुंहिंजो ओ सवारीअ कफन जे कुझु कोन तुंहिंजो कफन भी अलाए है कफन भी अलाए ओ मिले या न मिलंदो अख खोल गाफ़िल हिते को न रहंदो मिठो नालो रब जो ओ वत यार पढ़ंदो ओ वत यार पढ़ंदो
अख खोल भाऊ हिते को न रहंदो ओ समय व्या सिकंदर हितों खान खाना ओ वरी को न मोटिया गुजरने ज़माना वो ॾियारो याद कर जेॾीमहिल मौत जा हथ तुंहिंजे गिचीअ में पवंदा जेॾीमहिल साह तुंहिंजो कब्ज़ थींदो हदीस पाक में थो अचे त जेॾीमहिल साह निकिरंदो आहे रूह जिस्म खां जुदा थींदो आहे पर रूह खे पंहिंजे जिस्म सां ताल्लुक़ जुड़ियल हूंदो आहे घर में जेको कुझु आवाज़ थिए थो मैयत ॿुधंदो आहे जेॾीमहिल मुल्ला उन मैयत खे वेंचारींदो आहे मैयत दाह करे चवंदो आहे ओ मुल्ला होरिया मुंहिंजे बदन खे लोॾा ॾे इहो जिस्म मुंहिंजो लोॾो बर्दाश्त नथो करे सघे जेॾीमहिल कांधी खणंदा आहिनि रोई चवंदो आहे ओ कांधियो थोरी देरि तरसो त मां पंहिंजे बचनि खां मोकिलाणी त करे वठां पंहिंजे अबे खां पंहिंजे अम्मा जीजल खां मोकिलाए वठां उन्हनि जा घर जा भाती अज़ीज़ यार दोस्त सभु जेॾीमहिल रोंदा आहिनि मैयत बि रड़ियूं करे दाहूं करे रोंदो आहे उन जो रूह पुकारींदो आहे ओ मुंहिंजी जीजल अम्मा ओ मुंहिंजी जीजल अम्मा अॼु वञाए थो जुदाई कयो होॾो बच्चा रोंदा आहिनि पंहिंजे बच्चनि जो आवाज़ ॿुधंदो आहे ॿारड़ा रोई चवंदा आहिनि बाबा साईं अॼु काॾे असांखे यतीम बणायूं थो वञी असांखे ईद जा कपिड़ा केरु वठी ॾींदो असांजी सार संभाल केरु लहंदो ज़ाल रोंदी आहे ओ मुंहिंजा वर अॼु मूंखे बेवाही बणायूं थो वञी ओ अदा मैयत सभु आवाज़ पंहिंजे कननि सां ॿुधंदो आहे उहो ॾियारो यादि कर वाही वारा जॾहिं सारे राज वलर वगर खे छॾे हथे ख़ाली हली मिटीअ जो महिमान थींदे ओ पखी परदेसीअड़ा सिखो कर उॾण जी ओ वाई छो विसारई वतन ते मरण जी काॾे तुंहिंजा मारू है काॾे तुंहिंजा मारू ओ छॾे विया बाणा है छॾे विया बाणा पखी परदेसीअड़ा वेठायूं डाणा करे महल पूरी ओ चुगी वठ के दाना पखी परदेसीअड़ा ओ जो हितऊं उडाणा ओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ हिकिड़ी रसी जेका 2 रुपयनि जी आहे 2 दरहमनि जी रसी लिकाइण वारो मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जे दुआ खां महरूम रहिजी वियो ग़रीबनि जा माल फुरण फबाइण वारा अल्लाह जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदे तूं मदीने वारे मीर जे अॻियां कहिड़ो कंधु खणंदे जॾहिं क़ब्र में हलंदे न अबो छॾे वेंदी अम्मा छॾे वेंदई मिट माइट यार दोस्त सभु छॾे वेंदा के घर में रोई मोकिलाईंदा के कुल्हे कांधी थी हले मिट्टी जे हवाले करे ईंदा पर उन सोड़ी सामी में गॾु केरु न हलंदो पर कुर्बान वञे मदीने वारे साईं जे ज़ात था जो अज़ीज़ करीब सभु छॾे वेंदा पर मदीने वारो मीर क़ब्र में बि पंहिंजो जलवो ॾेखारी अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो हुननि लताड़े फिटी कयो हिन ज़िम्मो खयो आ ज़रूर ईंदो अदा तो हे बुरा अमल ही मुंह मेरो गुनाहन में ही दफ्तर कारो गुनाहन में खणी महबूब जी गया केड़ो जवाब दींदे महबूब जी गया तू केड़ो कंधु खणदे अज जरा गौर
कर जिंदगी तुझी केड़न कमन में गुजरी रही आ रात नी नमाज न पढ़ी रोजो न रखी मस्जिद जो पंध तो के नसीब ना है चोरियन में नशन में जिनाउन में बेहयाउन में जिंदगी बर्बाद करे वेठे वदा बुधाए त इए तुंजा अमल दिसी मदीने वारो खुश थींदो या नाराज थींदो हां जे महबूब के रब वो इल्म दिनो आहे जो हिते तू घर में लिखी जेके विखू खणी तो मुझा मुर्शिद करीम सोना फजलाबादी अल्लाह जो किराड़े रहमतू संदन मजार ते हुजन पाण फरमाइंदा हा जेके दुनिया जे केड़े भी गोशे में उठन जा काफला हलन था उनन जे पलाणन जा चीकाट मदीने वारा साईं गुंबद खदरा में बुधन सुभान अल्लाह अजब मुझा सोना हयातुन नबी अजब हयातुन नबी चो हयातुन नबी हाँ साईं फरमाइंदा अस्मा सलात अहल मोहब्बती जे मोहब्बत मां दुरूद पढ़ंदो ही तुझे चप्पन वारा आवाज हुजूर रोज़े अतर में ॿुधन चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह महबूब के रब वो इल्म दिनो आ जो अजब असा जे हाल ते महबूब जी निगाह आहे हां पो एड़े प्यारे प्रिय के राजी कजे या नाराज कजे वाही वारा दिल का पुछी मुके जवाब दे अज महबूब सोने जे नबी जो कलमो पढ़ी दो जेको सरदारन जो सरदार असा के आका ही रहबर रब मिलायो जेंजी रजा रब गोलींदो आ हदीस कुदसिया मिल्लतुल अर्श इला तहत सरा यतलबून रदाई व अना अतलबु रदाक या मोहम्मद अर्श मुअल्ला का वठी तहत सरा ताई 14 तबकन में जा मखलूका मु रब जी रजा गोलींदी आ पर मदीने वाला मोहम्मद मुस्तफा मा अल्लाह खुद तुंजी रजा गोलींदो सुभान अल्लाह हां जेंजी रजा रब गोले एड़े प्यारे पिरिय के तू उम्मती थी करे हो मालिक थी मुस्तफा जी रजा गोले तू उम्मती थी तू गुलाम थी उन्हें महबूब के राजी करण तो चाहिए या नाराज मुखे दिल का पुछी वाही वारा पो जवाब दियो तो मदीने वारे साईं के राजी था करण चाहो या नाराज जेके राजी करण चाहो तो हथड़ो तो मदे गणो शाबाश महबूब के राजी करण चाहो था ना 5 वक्त नमाज पढ़ो असल नमाज न छड़जो मां पुछंदुस फोन ते वाही वारन खां त जमायत वधी आ या कोन वधी आ हाने हिकड़े जलसो करे वियोस मदीने शरीफ ने गाग में हिकड़ो जलसो करे वियोस मां जो हाने मूंसा वायदो कयो नमाज पढ़ंदो या न पढ़ंदो बुधायो त सही जेतरी जुम्मे ते मस्जिदन में जमायत थींदी ओतरी 5 वक्तन में ओतरी जमायत थींदी है ऐ मुखे पक्का है तो वाही वारा तवा सच्चा आशिक रसूल आयो तवा आज जेको वायदो कंदो न तो फिरंदो कोन 5 वक्त नमाज पढ़ भी चो पढ़ंदासी इंशाअल्लाह पढ़ना मस्जिद सा दिल लाए भी चोरी न कर जोरी न कर नशो न कर गुनाहन जा कम न कर बीड़ियों न पी बेहयाई जा कम न कर वदा परावा हक न खा गरीबन सा जुल्म न कर कूड़ न गाला ठगी न कर बेहयाई जा कम न कर रात नी मुझे दिलबर नबी जे गुलामी वारी वाट वठ त तो ते बनी जान हिते भी वाह वाह हुते भी वाह वाह हां अंधड़ो बिनी अखियुनि का माज़ूरा सोमाणी जी बांग कने पई हय्या अल सलात हय्या अल फलाह अचो नमाज ते हय्या अल सलात माना अचो नमाज हय्या अल फलाह अचो छोटकारे ते जेरी मल बांग बुधई लठड़ी हथ में खणी मस्जिद दे हलण लगो आ साल 24
ॾिसी तो घर वारा हिकिड़ो बुढड़ो आहीं ॿियो अखियुनि खां अंधड़ो आहीं टियों मींहुं वसे थो तेज हवा लॻी पई आहे रस्ते में गप्पा तिरकणा गारो आ कीचड़ा मतां किरी पवी मतां को उज़वो भॼी पवई ओ घर वारा हींअर सोमाणी जी निमाज़ घर में पढ़ी वठ चए थो घर वारी सुखनि में त हमेशह रब जे दर ते वेंदो आहियां अॼु ॾुख वारी रात आ घर में कीअं निमाज़ पढ़ा छॾ त मस्जिद में वञी जमात सां सोमाणी अदा कई छो त सत सुणी पिरीअ जो वाके जे नवरन कुजाणे खे कन कूड़ी दावा दोस्त सी लठड़ी खणी मस्जिद रे हलियो तेज हवा सियारे जी मौसम हुजे मींहुं वसे पियो हवा जो तेज झूठो आयो वीचारो वञी तिरकियो टंग भॼी पियो सूरन में सूर अची विया वरी बि मुड़े नथो मोटे नथो वरी बि रेड़ियूं ॾींदे मस्जिद शरीफ में अची पहुतो नमाज पढ़ी जमायती हर को पंहिंजे घरनि में हलियो वियो पर ही वीचारो अकेलो मस्जिद शरीफ में रहिजी वियो रात ठरी सूर दर्द जागियो निंड न पई अचेसि मस्जिद में हुजे बि अकेलो मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल रात जो पोयों हिसो थियो मुंहुं मदीने ॾे करे अखियुनि में आब आणे रोई चए थो मदीने जो सुन मुझा सदड़ा भर मुबारक पेर जो उम्मत तुझे आसरे मुझी किश्ती किनारे ते लगायो या रसूल अल्लाह मुझे वैरान वस्ती खे वसायो या रसूल अल्लाह मुझे वैरान वसायो या रसूल आदम जा छोलड़ी खाली भरे दे भर झलारा तू ये हिन अर्ज़ आजिज़ जा अखायो या रसूल अल्लाह रोए भी थो पियो सजड़ा भी करे थो पियो अरे उम्मती के पैर में कंडो लगे मुस्तफा के रोजे अतर में खबर पवे रोंदे रोंदे सजड़ा कंदे कंदे अख लगी वस अख लगी वही ऐं मदीने वारे साईं जो दीदार नसीब उन मस्जिद में हुजूर खुद जलवा गर थिया साईं फरमाइन था मुझा प्यारा तुझे दर्द जो दाहू असा बुधियो सी तुझा दुख लाहण सा अची वियायो बुधाए छा के भी अता छा जरूरत आ छा हाजत आ अर्ज करे तो या रसूल अल्लाह अखिन का अंधो हुयोसे वरी टंग भजी पईया वरी ज़ाल जा ताना मेहणा मिलंदा हबीब मुता मेहणा माफ थियन मुझे लजपाल नबी पंजो दस्ते करम हथ मुबारक भगल टंग ते घुमायो आ त टंग सही सलाम अखियुनि ते हथ फेरायो आ त अखियूं रोशन साईं फरमाइंदा ओरे आ तोखे भाकुर पाया तोखे सीने सां लाया जो हेड़े दुख वारी रात में भी तो मस्जिद जो पंध न छॾियो हुआ हबीबन भाकुर शफ़क़त जो पातो आ त अखियूं भी रोशन ऐं दिल भी रोशन विलायत जा दर्जा भी मिली विया जेरी मल अख खुलियस त सारी मस्जिद मुश्क जी खुशबू सां सुरही लगी पई हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾिसे त अखियूं हे भी रोशन टंग भी सलामत अंदर सीनो भी बातिन भी रोशन हाणे वो जेको मादरज़ाद अंधड़ो हुयो अॼु अखियूं रोशन सुबुह जो फजर पढ़ी ॿाहिरि निकितो त पुछनसि पिया त मियां कहिड़ो तबीब मिली कहिड़ो डॉक्टर मिली हे कीअं तुंहिंजो इलाज कयो आहे तूं त अंधो हुए कीअं तुंहिंजो अखियूं रोशन थियूं चई हा अॼु मुंहिंजो तबीब राति आयो मुंहिंजा ॾुख ॾोझरा लाहे सुभान अल्लाह हाँ
महबूब के खबर पई या न पई, सडड़ा बुधऊं या न बुधऊं, मदद थी या न थी, मस्जिद जो पंध सजायो या अजायो, फायदे वारो या नुकसान वारो, भलाई वारो या बुराई वारो, पो दे खबर तू भी मस्जिद जो पंध कंदे या न कंदे, नमाज पढ़ंदे या न पढ़ंदे, ऐलान कर पढ़ंदे या न पढ़ंदे। इंशाअल्लाह पढ़ंदासीं। पढ़ंदे हाँ मस्जिद सां दिल ला, अल्लाह जो जिक्र कर, अल्लाह वारन जी सोबत में वे, ही कटियल कल्बा आहे। नेकी जा कम सब मुफ्त में, नमाज पढ़ो मुफ्त में या पैसनि ते, दाढ़ी रखो मुफ्त में या पैसनि ते, हाँ दुरूद पढ़ो तो मुफ्त या पैसनि ते, नेकी जा कम मुफ्त ऐं गुनाह जा कम सब पैसनि ते। शराब पिए पैसनि ते, बीड़ी पिए पैसनि ते, मुंहिंजा दोस्तो नशो करे पैसनि ते, दाढ़ी कूड़ाए पे, ॿियो न त ब्लेड त यो हजम भी तो वो सियाणो जो दाढ़ी भी तुंहिंजी कूड़े, ₹5 भी तोखों वठे, को कंहिंसां जाड़ कंदो आहे, जुठ कंदो आहे न, चवंदा फलाणे जी दाढ़ी कूड़े छॾी, दाढ़ी भी तुंहिंजी कूड़े, पैसा भी तोखों वठे, यो हजाम भी तोखों सियाणो। हाँ ॻाल्हि सम्झो था न। महबूब जी सुन्नत ते अमल कयो, अल्लाह वारन सां मोहब्बत जी निस्बत रखो, सालिहन जी सोबत में वञो, तव्हांखे दावत अर्ज़ थो रखां। हर इस्लामी महीने जो ॿियो आचर दिलबराबाद मोरो में हर महीने महफिल मोहम्मदी थींदी आहे, हर महीने 12 जी रात करमपुर शरीफ दादू में महफिल थींदी आहे। अचो अल्लाह जो कुरान ॿुधो, नेकी जे रस्ते ते हलो, सोहणे नबी जे सुन्नत ऐं शरीयत वारी वाट वठो, त ॿिन्ही जहाननि जी भलाई ऐं कामयाबी नसीब। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम। मूं अर्ज़ पे कयो त मदीने वारे मीर खे रब एॾो वॾो शान ॾिनो आहे, जो जीअं अॻियों ॾिसनि तीअं पुठियों ॾिसनि, जीअं वेझो वारे खे ॾिसनि तीअं परे वारे खे ॾिसनि। ॻाल्हि यादि आहे या विसरी वई? जीअं वेझो वारे खे ॾिसनि तीअं, जीअं मदीने वारे खे ॾिसनि तीअं वाही पांदी वारे आशिक खे ॾिसनि, जिए इंसानन के ॾिसनि तीअं जिन्ननि ऐं मलाइकनि खे बि ॾिसनि, जिए इन्हनि अखियुनि सां ख़ल्क़ खे ॾिसनि तीअं ख़ालिक जा जलवा बि ॾिसनि। साईं फरमाइनि था, सुनन तिरमिज़ी में हदीस आहे, हबीबन फज्र जी निमाज़ ते ताख़ीर सां आया, निमाज़ पढ़ाए ऐं सहाबनि खे फरमाइनि, मूंखां पुछो न अॼु देर सां छो आयो आहियां। साहबन जो सी असां बानी जा ॿार, असांजी कहिड़ी मजाल जो पुछो, हबीब पाण ॿुधायो त अॼु छो देर सां आया आहियो। साईं फरमाइनि था, अॼु राति जो उथियुसि, निमाज़ पढ़ियमि, तहज्जुद जी जेका मुंहिंजे नसीब में हुई, तहज्जुद पढ़ियूं, वेठो हुउसि, पंहिंजी जाइ निमाज़ ते वेठोसि, फ़इज़ा अना बिरब्बी, ओचितो ॾिसां पंहिंजे रब जा जलवा नज़र अची विया। सुभान अल्लाह, नचे व सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रअयतु रब्बी फी अहसन सूरतिन, मां पंहिंजे पालनहार पंहिंजे रब जा जलवा ॾिठा ॾाढी सुहिणी सूरत में। सुभान अल्लाह। रब फरमायो त या मुहम्मद कुल तो रब लब्बैक रब वसादैक, रब सॾु कयो, मूं चयो मुंहिंजा मौला मां हाज़िर आहियां। रब फरमायो त फीम यख्तसिमु मलउल आला, हबीब ॿुधाए ते फ़रिश्ता जेकी मलउल आला वारा पाण में बहस था कनि, गुफ्तगू था कनि, कहिड़ी गुफ्तगू था कनि? अब हेॾे ध्यानु कजो, मां तव्हां को पुछां त बाबा दादू जे शहर में जेको नओं चौक आहे, उते ॿ माण्हू बीठा आहिनि, कहिड़ी गुफ्तगू था कनि? तव्हां ॿुधाईंदव? बाबा कहिड़ी ख़बर माण्हू बीठा आहिनि, अलाए न बीठा आहिनि, असां ॾिसूं त कोन था, न ॾिसूं था न ॿुधूं था, न उहे असांजे निगाहुनि जे साम्हूं आहिनि,
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा आहिनि मदीने पाक में रब तो फरमाए त मलाइका अर्श मुअल्ला वट सतनि आसमाननि खां मथे पाण में गुफ्तगू था कनि महबूब कहिड़ी गुफ्तगू था कनि कोन सम्झे वगाल साईं फरमाइनि था मूं अर्ज़ कयो त ला अदरी ए मुंहिंजा मौला मूंखे ख़बर नाहे कहिड़ी गुफ्तगू था कनि छा था चवनि मूंखे इल्मु नाहे रब वरी ॿियो भेरो साॻो सुवाल कयो मूं साॻो जवाब ॾिनो वरी टियों भेरो रब साॻो फरमान कयो मूं साॻो जवाब ॾिनो पोइ रब फरमायो त या मुहम्मद उदनु मिन्नी हबीब मूंखे वेझो थी साईं फरमाइनि था पोइ अल्लाह मूंखे वेझो कयो एतिरो वेझो कयईं फवदा यदहु बैन कतफैया जो अल्लाह ताला पंहिंजा हथ मुबारक मुंहिंजे पुठीअ जे ओ विच फणीअ ॿिन्ही फणियुनि जे विच में पुठी जो कंडो हूंदो आहे न इते रखी बिला तशबीह बिला मिसाल ॿ ॼणा पाण में मिलंदा आहिनि जेॾी महिल सफ़ा वेझो थींदा आहिनि त कीअं हूंदा आहिनि भाकुर पाईंदा आहिनि जॾहिं भाकुर पाइबो आहे त हथ किथे हूंदो आहे जॾहिं भाकुर पाइबो आहे त हथ किथे हूंदो आहे बस मां वधीक वज़ाहत नथो कयां तव्हां पाण सम्झी वञो साईं फरमाइनि था अल्लाह मूंखे वेझो कयो एतिरो वेझो कयो जो अल्लाह ताला पंहिंजा हथ मुंहिंजे पुठीअ ते रखिया पोइ फवजदत बर्द अनामिलही बैन सदयी अल्लाह जे कुदरत वारे हथनि जे आङिरुनि जी थधाण मूं पंहिंजे सीने में महसूस कई فعلمت ما بين السماء والارض ज़मीन और आसमान जे विच में जो कुछ बाहे हर शय जो मूंखे इल्मु अची वियो ऐं ॿी रिवायत में आहे फअलिमतु मा कान वमा यकून जेको कुछ थी चुको जेको कुछ क़यामत ताईं थियण वारो आहे हर शय जो मूंखे इल्मु अची वियो हर शय जो मूंखे इल्मु हाणे रब पुछो त महबूब हाणे ॿुधा भला हे फ़रिश्ता कहिड़ो बहस था कनि मूं चयो हा मुंहिंजा मौला मां ॾिसां बि थो ॿुधां बि थो फ़रिश्ता पाण में बहस था कनि कफ़ारात ते ऐं दरजात ते कफ़ारात यानी गुनाहनि खे मेटण वारा अमल कहिड़ा आहिनि दरजात यानी माण्हुनि जे दर्जनि खे बुलंद करण वारा अमल कहिड़ा आहिनि हेॾे तवजो कजो मलौल आला वारा फरिश्ता गुफ्तगू हुते पिया कनि साईं फरमाइनि था त मां उन्हनि मलाइकनि खे ॾिसां बि पियो उन्हनि जी गुफ्तगू ॿुधां पियो हिकिड़ा मलाइक पिया चवनि त जेको माण्हू मस्जिद ॾे विखूं खणी थो वञे न इहे विखूं उन जे गुनाहनि खे मेटे थी छॾे ॿिए वरी चयो त बराबरि इहे विखूं त गुनाहनि खे मेटनि थियूं पर हिकिड़ी निमाज़ पढ़ी ॿी निमाज़ जे इंतज़ार में वेठो हुजे त इंतज़ार सलात बाद सलवात हिकिड़ी निमाज़ खां पोइ ॿी निमाज़ जो इंतज़ार करे वेहे इहो अहिड़ो अमल आहे जो वधीक गुनाह मेटे छॾे हाणे मलाइक कचहरी पिया कनि पाण में मलौल आला वारा फरिश्ता अर्श मुअल्ला वटि हुजूर मदीने में वेही उहा गुफ्तगू ॿुधनि बि पिया मलाइकनि खे साईं फरमाइनि त अल्लाह मूंखे अहिड़ो इल्मु ॾेई छॾियो हाणे जेको नबी सुणो मलाइकनि खे अर्श ते ॾिसे बि उन्हनि जी ॻाल्हि बि ॿुधे पोइ वाही वारा ॿ ॼणा हिन महफ़िल में वेठा जेके गुफ्तगू कंदा महबूब ॿुधनि था या कोन था ॿुधनि ॾिसनि था या नथा ॾिसनि सुभान अल्लाह महबूबनि हीअं निमाज़ पे पढ़ी राति जो निमाज़ पे पढ़ियूं निमाज़ पढ़ंदे हीअं ॿ टे विखूं अॻिते वधी विया ॿ टे विखूं अॻिते वधी हथ हीअं कयूं जीअं काशे पकड़बी आहे वरी हथ हेठि कयूं वरी पोइते हटिया सहाबा ॾिसनि पिया त अॼु महबूब कनि छा छा निमाज़ पढ़ियूं साईं करीमन जेॾी महिल निमाज़ खां फारिग थिया त सहाबनि पुछो या रसूल अल्लाह हे तव्हां हथ मुबारक मथे कया ॿ टे विखूं अॻिते वधी वियो इहो छा मामलो साईं फरमाए त जेॾी महिल हींअर निमाज़ पे पढ़ियमि ओॾी महिल ओचितो जन्नत मुंहिंजे साम्हूं अची वई हीअं जन्नत जो अंगूरनि जो छुगो हीअं लड़के पियो सो मूं हीअं हथ डिघो करे उनखे पकड़ियो मूं चयो पटे हिते रखां मदीने में मुंहिंजी सॼी उम्मत क़यामत ताईं उहो छुगो हिकिड़ो अंगूरनि जो क़यामत ताईं उम्मत खाए पर खुटाए न सघे हिकिड़ो छुगो जन्नत जो
वो मुंचो तो भला भरवसो करे वेंदा तंहिंजे करे मां पटियो न मुंचो भली अमल कन पो जन्नत में हली खाए तू तो चवंदे त हिकिड़ो छुगो पटन हा त इहो खाऊं हा दुनिया में ॻाल्हि सम्झो था न अब हाणे ॻाल्हि सम्झण जी आहे त हुज़ूर बीठा आहिनि मदीने शरीफ़ में पैर मुबारक मदीने शरीफ़ जी सरज़मीन ते नमाज़ पढ़नि था ऐं हथ जन्नत ताईं तव्हांखे ख़बर आहे जन्नत किथे आहे सतनि आसमाननि खां मथे किथे सतनि आसमाननि खां मथे सतनि आसमाननि खां मथे जन्नत हिकिड़ो आसमान आहे 500 सालनि जो पंधु वरी 500 सालनि जो आसमान थुल्हो आहे वरी विच में खला आहे 500 साल इन तरह सां 7 आसमान तव्हां हिसाब लॻायो त केॾो पंधु थी वियो हाणे महबूब जेके हितों बीही मदीने मां जन्नत जे अंगूरनि ताईं हथ पहुचे थो त तुंहिंजी वाही पांदी परे आहे परे वाही पांदी छा था चओ हाँ खुदा जो कसम असांजो ईमान आहे असांजो अक़ीदो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेकॾहिं हीअं दस्ते करम खणनि त असांजे डोरे में महबूब जो हथ सुभान अल्लाह जे उन पिरीअ खे परचाइण चाहियो था उन महबूब खे राज़ी करण चाहियो था त अॼु वक़्तु अथव अमल सालिह कयो नमाज़ पढ़ो ज़िक्र कयो सुन्नत ऐं शरीयत जी ताबेदारी कयो महबूब राज़ी थींदा हिते हुते ॿिन्ही जहाननि में तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा रब करीम जो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब शाल असां सभिनी खे महबूब जे गुलामी वारी वाट ते हलण जी तौफीक अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी वाही जे मथा पंहिंजे रहमत ऐं बरकत खे नाज़िल फरमा आमीन या अल्लाह हिन सारी जमात खे सोने हबीब जो सच्चो आशिक बना अल्लाह आमीन मुंहिंजा मौला असां सभिनी खे मदीने वारे साईं जो दीदार नसीब कर आमीन ए मुंहिंजा मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर ए मुंहिंजा मौला हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा या अल्लाह असांजा हथड़ा ख़ाली न मोटा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين واليوم الآخر والقدر خيره وشره من الله تعالى والبعث بعد الموت أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أستغفر الله تعالى ربي من كل ذنب وأتوب إليه सबकन लाइ को इन खबे पासे दे इन जाए ते दिल खबे पासे दे खबे रूपे जी बात इन जाए ते दिल इते यो ख्याल रखो दिल में त असांजी दिल अंदर चई रही है अल्लाह 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 यो जिक्र ख्याल में कबो जो ज़ुबान से जिक्र कबो आ उनके लिसानी या ज़ुबानी जिक्र सरबो आ ही वरी दिल जो जिक्र है इन में मेहनत रियाज़त कुछ ना है फकत ख्याल हो हथ कार दे नाल दिल यार दे नाल दुनिया जो कमकार भली कयो पर दिल में जो ख्याल रखो तो दिल अंदर चई रही है अल्लाह अल्लाह एरे मुड़े ध्यान कयो जिन में कमकार को वांदा थियो ना वो हिय चुप करे दिल को जिक्र करे ये समझो मुझे दिल के पखी वांगुर अंदरों पुकारे रही है अल्लाह अल्लाह इंशाअल्लाह ने ख्याल रखने से एड़ो फायदो थींदो जो दिल जिंदा थी पवंदी सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत ऐं इश्क नसीब थींदो जीअं जीअं तव्हांजो एतिक़ाद यकीन वधंदो तीअं ज़िक्र बि वधंदो वेंदो इहो ज़िक्र तव्हांजे दिलनि जी दवा आहे
इनजी किरी आहे जो नमाज पंजो पढ़ो नमाज असूल खे जिन में वजू सारे नमाज पढ़ो अवल दंदन आनी वजू सारे नमाज पढ़ो तो एकड़ी नमाज पढ़ो 70 नमाजन जो सवाब हासिल थी नेकी जे रस्ते ते हलो गुनाहन का बचो सुने नबी जे फरमा बरदारी वाली वाट ते हलो बेफरमानी वाले रस्ते का बचो अल्लाह ताला ताके बिनी जहान अल्लाह जल जलालहू। अज रात कासिम रुद्राणी के गोठ में महबूब मुस्लिम जो बयान है सारी जमात के उतां जी दात हुजे इन्हें भलाई महफिल में शहीद की सवाब अदा नसीब कंदा।